ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे नाए अध्याय जे टे भाग में ॾिठो हो त ध्रुव भगत मथुरापुरी में वञी जमुना नदी के किनारे ते कखन जो आसन विछाए तप करण शुरू कन था ऐं पोयां नारद मुनि उन्हनि जे घर वञनि था ऐं वञी उतानपाद ऐं उन्हनि जी ज़ाल खे धीरज ॾियनि था। हिते ध्रुव भगत तमामु कठिन यज्ञ कंदे पंहिंजी साह खे रोके छॾे थो, जंहिं जे हलंदे सॼे ब्रह्मांड में हवा रुकी वञे थी ऐं जीवन खे हवा खणण में मुश्किल पेश आई। उन करे ब्रह्मा जी श्री नारायण भगवान वटि वञनि था ऐं वञी स्तुति कनि था। तॾहिं नारायण भगवान चवनि था त हाणे मां ध्रुव खे पंहिंजो दर्शन कराईंदसि। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 9 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे श्री नारायण भगवान जो ध्रुव भगत खे दर्शन ॾियणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, श्री नारायण भगवान जे आतिथ ॾियण ते देवताऊं सुर्ग ॾांहुं हलिया विया ऐं भगवान जे जंहिं रूप जो ध्यानु ध्रुव भगत कयो थे, उन रूप में भगवान गुरुर ते सवार थी ध्रुव जी जे साम्हूं अची बीठो। पर ध्रुव भगत उन वक़्तु पंहिंजियूं अखियूं बंदि करे परमेश्वर जे ध्यान में अहिड़ो त लीन हो जो हिन खे परमेश्वर जे अचण जी बि का ख़बर न हुई। आख़िर जॾहिं श्याम सुंदर जी 7 खन तरसण ते बि हिन अखियूं न खोलियूं, तॾहिं महाराज पंहिंजो स्वरूप ध्रुव जी जे ध्यान मां ॿाहिरि छिके वरितो। पोइ जॾहिं ध्रुव जी परमेश्वर जो रूप पंहिंजे हृदय में न ॾिठो, तॾहिं डिॼी अखियूं खोलियाईं त छा ॾिसे जो जंहिं रूप जो ध्यानु हृदय में पे कयो सो सांवरी सूरत मोहिनी मूरत मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। तॾहिं ध्रुव जी परमेश्वर के परिक्रमा दंडवत प्रणाम करे उन जे चरणनि ते सर रखी अञा बायो त उन जी स्तुति करियां त एतिरी में ख़्याल पयसि त जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जी महिमा ब्रह्मा जी, शीश नाग जी ऐं गणेश भगवान बि नथा करे सघनि, तंहिंजी मां अज्ञान बालक कहिड़ी तरह स्तुति करे सघंदसि। इन वीचार में ध्रुव भगत जी चुपचाप हथ जोड़े परमेश्वर जे साम्हूं बि उन्हनि जो मुख ॾाढे प्रेम सां ॾिसण लॻो। नारायण जी सम्झियो त अञा ध्रुव खे एतिरी ॼाण कोन्हे जो मुंहिंजी स्तुति करे सघे, तंहिं करे हिन दया जी वाट सां पंहिंजो शंख ध्रुव जे मुंहुं ऐं कननि ते छुआयो, जंहिं जे छुआईंदे हिन खे हृदय में ज्ञान ऐं ॿुध जो प्रकाश थियो ऐं सभु विद्या अची वयसि। तॾहिं ध्रुव भगत हथ जोड़े वेनती कई त हे दीनानाथ, जेसिताईं तव्हांजी कृपा ऐं दया नथी थिए तेसिताईं को बि तव्हांजे चरणनि जो दर्शन नथो करे सघे। ब्रह्मा ऐं ॿियनि देवताउनि खे बि इहा समर्थी न आहे जो तव्हांजा गुण वर्णन करे सघनि। तव्हीं स्तुति कराइण जी कुझु इच्छा न रखी पंहिंजी माया सां पेट पालण ऐं नास टिनी लोकनि जो कंदा आहियो। सभु जीव ब्रह्मा जी खां वठी माकोरे ताईं तव्हांजी माया सां टिनी लोकनि में पैदा थिया आहिनि, पर सभिनी जा मालिक पार ब्रह्म त्रिलोकीनाथ तव्हीं आहियो। ब्रह्मा जी बि तव्हांजो अंत नथो पाए सघे। दुनिया में स्त्री ऐं औलाद जो मोह बबर जे वण वांगुरु ऐं तव्हांजे चरणनि जी भक्ति कुल्प वण वांगुरु आहे, जंहिं जी शेवा करे सभई कामनाऊं आदमीअ जूं पूरियूं थियनि थियूं। जीअं त मां फ़क़ति माता ऐं पिता खां दुखी थी पंहिंजे मतिलब जे वास्ते अव्हां जी शरण में आयो आहियां, त तव्हां दयाल थी पंहिंजो दर्शन ॾेई मूं खे कृतार्थ कयो आहे। पर वॾा भाग उन्हनि जा आहिनि जेके बिना मतिलब तव्हांजो जप कनि था ऐं तव्हांजी दया खां सवाइ
कंहिंखे बि ज्ञान नथो मिले। अहिड़ी तरह जॾहिं ध्रुव जी घणी स्तुति नारायण भॻवान जी कई तॾहिं श्री श्याम सुंदर चयो त हे ध्रुव, मां तोखां ॾाढो ख़ुशि थियो आहियां, कुझु वरदान घुर। ही ॻाल्हि ॿुधी ध्रुव जी चयो त हे दीन दयाल, जॾहिं मूंखे तव्हांजे चरणनि जो दर्शन मिलियो तॾहिं ॿी कहिड़ी शइ जी घुर्ज मूंखे बाक़ी रही। फ़क़ति तव्हांजे चरणनि जी भक्ति ऐं प्रेम घुरां थो। ही ॻाल्हि ॿुधी नारायण जी अंतर्यामी चयो त राज गद्दी मिलण वास्ते मुंहिंजो तप थे कयई, सो मूं राज सिंघासन तोखे ॾिनो। हाणे तूं मुंहिंजी आज्ञा सां पंहिंजे नंगर में वञ ऐं जंहिं तोखे तानो हयो हो उन जे साम्हूं 36,000 वरियनि ताईं वञी राज कर। ऐं जंहिं तोखे अभागी चयो हो सा ऐं उत्तम उन जो पुटु जंहिं सां गॾु राजा तोखे पंहिंजे हिंज में न थे विहारियो से तुंहिंजी शेवा कंदा। ऐं तुंहिंजो पीउ तोखे राज गद्दीअ ते विहारे तप करण जे वास्ते जंगल में हलियो वेंदो। ऐं उत्तम तुंहिंजे भाउ खे शिकार करण वक़्तु जंगल में हिकिड़ो जच कबीर देवता जो नौकर मारींदो। उन चिंता में उत्तम जी माता बि जंगल में जली मरी वेंदी। ऐं जॾहिं तूं पंहिंजो शरीर छॾींदे तॾहिं मां पार ब्रह्म परमेश्वर ब्रह्मलोक खां बि मथे तोखे रहण जे वास्ते आस्थान ॾींदसि, जिते तूं महाप्रलय ताईं क़ाइमु रहंदे। ऐं चंद्रमा सूरज ऐं सभु तारा तुंहिंजे परिक्रमा कंदा ऐं महाप्रलय जे अंत में तुंहिंजी मुक्ति थींदी। मुंहिंजे भक्तनि जी को बि बराबरी नथो करे सघे ऐं उन्हनि जी का बि इच्छा ख़ाली नथी रहे। तूं हमेशा कथा ॿुधी अगुणनि धर्मात्मा राजाउनि जी पैरवी कंदो रहिजि। जंहिं वक़्तु भॻवान ही वरदान ध्रुव खे ॾिनो तंहिं वक़्तु सभिनी देवताउनि ख़ुशि थी नारायण भॻवान ऐं ध्रुव जीअ ते फुलनि जी वर्खा कई। देवताउनि ध्रुव भॻत जे भाग जी वॾाई कई ऐं पोइ नारायण भॻवान ब्रह्मलोक ॾांहुं हलिया विया ऐं हवा लॻणु शुरू थी ऐं टिनी लोकनि जा जीव हवा लॻण करे सुखी थिया। ध्रुव उतां पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो, पर वाट में ही चिंता ऐं वीचार कंदो पिए वियो त मूंखां ॾाढी भुल थी जो नारायण जीअ जो दर्शन हासिल करे वरी बि राज गद्दी क़बूल कयमि। मूंखे ईअं मालूम थो थिए त शायदि देवताउनि मूंखे बुलाए मुंहिंजो ज्ञान खसे वरितो त भले ही अलॻि थी नारायण जीअ जे शरण में न रहे, या पितरनि बि ईअं सम्झियो, छाकाणि त ही ॻाल्हि दुनिया में ज़ाहिर आहे त जेको आदमी भॻवान जे ध्यान में लीन थींदो आहे त इंद्र ऐं ॿिया देवताऊं उन जे भॼन में विघन विझंदा आहिनि। इहा चिंता कंदो आख़िर ध्रुव भॻत पंहिंजी नगरीअ जे वेझो हिकिड़े बाग़ में अची सहरियो, जंहिंखे ॾिसी उन बाग़ जे माली वञी राजा खे इतला कयो। पर हिन उन जे चवण ते इतबार न करे चयो त ध्रुव ॾाढो उदास थी परमेश्वर जे जप करण वास्ते घर खां ॿाहिरि निकितो आहे, सो कीअं आयो हूंदो। त एतिरे में नारद मुनि अची उते चयो त हे राजा, ध्रुव तुंहिंजो पुटु नारायण भॻवान जो दर्शन पाए पंहिंजे मनोरथ खे पहुची वियो। हाणे तोखे हिते वेही रहणु वाजिबु न आहे। हलो त खेसि आदर भाव सां वठी अचूंसि। नारद मुनीअ जे चवण सां राजा खे एतबार आयो, ॾाढो आनंद थियो ऐं हिकिड़ो हार रत्ननि जो मालीअ खे इनाम ॾेई उन ई वक़्तु राजा पंहिंजे पुटु उत्तम ऐं ॿिन्ही राणियुनि ऐं नारद मुनि समेत बाग़ में वञण जी तयारी कई ऐं ख़ुशीअ जा बाजा वॼाईंदा ॾाढे धूमधाम सां ध्रुव जीअ वटि पहुता। शहर जे माण्हुनि जो ॿुधो त ध्रुव जी परमेश्वर सां मिली आयो आहे, से बि उन जो दर्शन करणु ॾाढो पुण्य सम्झी नंढा वॾा तयारी करे ॻाईंदा वॼाईंदा ध्रुव जीअ जे दर्शन करण लाइ हलिया। जॾहिं सभई वञी उते पहुता तॾहिं सवारियुनि तां लही हिननि वञी ध्रुव जीअ जो दर्शन कयो। ध्रुव जी हिननि खे ॾिसी नारद मुनि ऐं राजा खे दंडवत प्रणाम करे नमस्कार कयो ऐं राजा हिन खे ॾाढे प्रेम सां पंहिंजी हिंज में खणी पंहिंजी छातीअ सां लाथो ऐं पंहिंजे लुड़कनि सां उन जो मुंहुं धोतो। वरी ध्रुव जी पहिरियां ई नंढी राणीअ खे जंहिं खेसि तानो हयो हो वञी नमस्कार करे चयो त हे माता, तव्हांजे उपदेश सां मां निकितो हुअसि, सो नारायण जीअ जो दर्शन मिलण सां मुंहिंजो मनोरथ पूरो थियो। उन खां सवाइ ध्रुव भॻत पंहिंजी माता सुनीता जीअ खे वंदना कई ऐं तंहिं खां पोइ जेके नंढा वॾा उन जे दर्शन लाइ आया हुआ तिन सभिनी सां जथा योग मिलियो।
पोइ राजा उत्तानपाद ध्रुवजीअ खे पाण सां हाथीअ ते विहारे ब्राह्मणनि ऐं जाजकनि खे दान ऐं दक्षिणा वॾे उत्सव सां ॾेई दौलत लुटाईंदो राज मंदिर में आयो ऐं ध्रुवजीअ खे सनानु कराए तमामु चङा कपिड़ा ऐं ॻहिरा पहिराया। पोइ नारद मुनि उतां ब्रह्मलोक ॾांहुं हलियो वियो ऐं राजा ब्राह्मणनि खे खाराए ॾाढी ख़ुशी कई। रईत बि पंहिंजे पंहिंजे घर आनंद कयो। सुनीता ध्रुव जी माता जी ख़ुशी त लिखण खां ॿाहिरि आहे। इहा कथा ॿुधाए मैत्री रखेश्वर चयो त ए विदुर जी, जंहिं ते परमेश्वर राज़ी आहे तंहिं खां सभु ख़ुशि रहंदा आहिनि ऐं श्री श्याम सुंदर खां बेमुख रहण में पीउ ऐं भाउ बि दुश्मन थी पवंदा आहिनि। ध्रुव जीअ जो चित धर्म में लॻल ॾिसी राजा खेसि ॾाढो ख़ुशि रहंदो हो। केतिरनि ॾींहंनि खां पोइ राजा हृदय में वीचारियो त ध्रुव हाणे राज करण जे लाइक़ु थियो आहे, तंहिं करे उनखे राज गद्दी ॾेई मां जेकर परमेश्वर जो भॼन करण लाइ वञा त मुंहिंजो परलोक सुधरी वेंदो। इहो वीचार करे राजा पंहिंजे वज़ीरनि खां पुछियो त जिन खे पिणु उहा ॻाल्हि वणी। पोइ राजा चङो मुहूर्त ॾिसी ध्रुव भक्त खे राज सिंघासन ते विहारे सभु राजकाज सौंपे पाण वन में वञी नारायण जीअ जो तप ऐं ध्यानु करणु लॻो। ध्रुव जी राज गद्दीअ ते वेही सतनि दीपनि जो राज अहिड़ो कयो जंहिं जे धर्म ऐं इंसाफ़ खां सभु प्रजा आनंद में रही शींहं ऐं ॿकरी हिकिड़ी घाट ते पाणी ते पीतो। संदसि राज में को बि दुखी या कंगाल न हो। उन राज में प्रजा जे घुरण वक़्तु मींहुं वसंदो हो। ध्रुव जी उत्तम पंहिंजे भाउ खे बि राज जो अधिकार ॾिनो हो, सो हू बि ध्रुव जीअ जी आज्ञा मूजिबि सभु कमु करे ॾाढो ख़ुशि रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं उत्तम ध्रुव जी आज्ञा वठी जंगल में शिकार करणु वियो। उते हिकिड़े हिरण जे पुठियां घोड़ो डोराईंदो जॾहिं कुबेर देवता जी जाइ ते पहुतो ऐं संदसि साथियुनि उहा जाइ गंद किचिरो करे ख़राबु कई, तॾहिं जछ लोक कुबेर देवता जे नौकरनि चयो त तव्हीं संसारी माण्हू थी देवलोक में छा करण आया आहियो। उन ॻाल्हि ते उत्तम हिननि खे पंहिंजे राज अपमान करे कुझु दुर्वचन चया। तंहिं ते हिकिड़े जछ जो सभिनी में पहलवान हो हिन उत्तम खे मारे विधो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्री नारायण भॻवान जे वचननि अनुसार उत्तम खे कुबेर देवता जे हिकु जछ मारियो। सभई चयो जय श्री कृष्णा। हाणे अॻियां कथा में छा थींदो, ध्रुव भॻत छा कंदो, उन कथा जे लाइ हिन कथा जे ॿिए भाग जो इंतज़ारु कंदा। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब चौथों स्कंद 9 अध्याय पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।